बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, मुअज़्ज़ज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। दोस्तो, अॼु मूंखे जंहिं मौज़ूअ ते लब कुशाई करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे वादी मेहराण सिंध। दोस्तो, वादी मेहराण जेका सिर्फ़ु हिकु जाग्राफ़ियाई ख़ितो नाहे पर उहा हज़ारे सालनि जी तारीख़, तहज़ीब ऐं इंसानी इर्तिक़ा जी ज़िंदा तस्वीर आहे। वादी मेहराण जेका सिंधु दरिया जे किनारनि सां वसंदड़ आहे, दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबनि मां हिकु आहे। मोहन जो दड़ो ऐं हड़ापा जहिड़ा शानदार आसार इन ॻाल्हि जा ज़िंदा सबूत आहिनि त हिते इंसान इल्मु, वापार, मनसूबाबंदी ऐं तमदन में केतिरो अॻिते हुआ। सिंधु दरिया हिन वादीअ जी रग रग में ज़िंदगी फूकींदो रहियो आहे। दोस्तो, वादी मेहराण इल्मु, अमुन, मुहबत ऐं रवादारी जो गहवारो रही आहे। हिन धरतीअ शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, सचल सरमस्त ऐं सामीअ जहिड़ा अज़ीम सूफ़ी पैदा कया जिन इंसानियत, भाईचारे ऐं हक़ जी वाट ॾेखारी। दोस्तो, सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन, महिमान नवाज़ माण्हू, रंगीन सक़ाफ़त, अजरक टोपी, लोक राग ऐं रीतूं रस्मूं सभु वादी मेहराण जी सुञाणप आहिनि। हीअ वादी असांखे सेखारे थी त मुख़्तलिफ़त में बि कीअं वहदत क़ाइमु कजे। दोस्तो, मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त वादी मेहराण सिर्फ़ु माज़ी जो दास्तान नाहे पर उहा असांजो हाल ऐं असांजो मुस्तक़बिल बि आहे। असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त हिन अज़ीम विरसे खे संभालियूं, उन जी हिफ़ाज़त करियूं ऐं ईंदड़ नसुलनि ताईं उन जो पैगाम पहुचायूं। आख़िर में मां हीअ शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। वादी मेहराण सिंध असांजी, वादी मेहराण सिंध असांजी, सिंधु दरिया साह असांजी। मोहन जो दड़ो सच ॿुधाए, मोहन जो दड़ो सच ॿुधाए, क़दीम तारीख़ शान असांजी। अजरक टोपी सूंहं सुञाणप, अजरक टोपी सूंहं सुञाणप, सक़ाफ़त प्यारी जान असांजी। अमन मोहबत सेखारे थी, अमन मोहबत सेखारे थी, सिंध जी धरती मान असांजी।